नाज़रीन, हैदराबाद के मुख़्तलिफ़ इलाक़नि में पानी की खोट ख़िलाफ़ शहबाज़ बिल्डिंग आॾो रहवासियुनि धरणो हयो आहे। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद आहे हैदराबाद में महरान टीवी जो रिपोर्टर अब्दुल रसूल चांडियो। जी अब्दुल रसूल, तफ़सीलात ॿुधाइजो। बिल्कुल, हैदराबाद शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में पीअण जी पाणी जी खोट ख़िलाफ़ यूथ एक्शन कमेटी तरफ़ां कमिश्नर हैदराबाद जी जेका ऑफिस आहे, शहबाज़ बिल्डिंग जेका आहे उनजी गेट ते धरणो हयो वियो आहे। इन धरणे में सिंध यूथ एक्शन कमेटी खां अलावा मुख़्तलिफ़ जेके सियासी समाज जी अॻुवान आहिनि उहे बि हिते मौजूदु आहिनि। इन हवाले सां असांजी उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि जो चवणु आहे त वाक़ा जी कारकर्दगी सबबि हैदराबाद शहर जेके काफ़ी इलाइक़ा आहिनि उन्हनि में पीअण जे पाणी जी जेका आहे उहा खोट पैदा थी वई आहे। अक्सर करे जेके हेठाई वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि में ख़ासि करे जेके पुराणियूं लाइनूं विछायल आहिनि उहे लाइनूं नाकारा थी रहियूं आहिनि, जंहिं सबबि जेका गंदो जेको पाणी आहे उहे जेके शहरी आहिनि वापराइण ते मजबूर आहिनि। जॾहिं त हुननि जो चवणु आहे त शहर जेके पोश इलाइक़ा आहिनि उन्हनि में बि पीअण जे पाणी जी सख़्त खोट आहे। वक़्तु केतिरनि ई कलाकनि बावजूदि जेको पाणी आहे उहो न पियो अचे। इन हवाले सां असांजी हुननि वधीक ॻाल्हाईंदे चयो आहे त फौरी तौर ते हैदराबाद शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि मां पीअण जी पाणी जेका खोट आहे उहा ख़तमु कई वञे। ॿी सूरत में हुनजो जेको एहतजाज आहे अञा वधीक रहंदो ऐं हुनजो जेको धरणो आहे उहो जारी रहंदो। जॾहिं हुनजो जेको धरणो आहे उहो गुज़िरियल 1 कलाक खां वठी जारी आहे, पर हिननि सां ॻाल्हियुनि लाइ MD वाक़ा या को बि अमलदार ॻाल्हियुनि लाइ न पहुतो आहे। जी अब्दुल रसूल, तव्हांजी महिरबानी।